एरीगेशन वारनि ही करप्शन जा करतूत आहिनि जेके असांजी तबाही जो कारण बणिया आहिनि। ही मुंहिंजो ॻोठु आहे अली नवाज़ जागीराणी ऐं जेको ॻोठु ॿुॾी रहियो आहे ऐं हाणे ई असां खंड ते बीठा आहियूं। को माण्हू नज़र नथो अचे हिते कमु कंदे या हिते का वर्क करे को ॿधण जी कोशिशि करे। एरीगेशन जा ऑफिसर जेके किरोड़ रुपया ही थोरो ई अरसो थियो आहे ही सिम जे जेका हीअ सेफ ठाही वई हुई ऐं उन्हनि जी जेका करप्शन जा आहे उहा बके थी त उतां ई जेको आहे पाणी टुटो आहे ऐं असांजा फसल तबाह थी विया आहिनि, असांजो ॻोठु तबाह थी वियो आहे। ऐं असां मुख़्तलिफ़ उन्हनि ऑफिसरनि सां राब्तो बि कयो आहे। सिर्फ़ु ॻाल्हियुनि खां सवाइ उन्हनि वटि ॿियो कुझु बि कोन्हे, को अमलो कोन्हे, का मशीनरी कोन्हे, को ट्रैक्टर कोन्हे। जीअं जो तीअं वारे उहा जेको आहे वहे थी ऐं ॻोठ खे ॿोड़ींदी रहे थी। हिन असांजी तबाही जो कारण बणी आहे। ऐं मां जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, ख़ासि करे असांजो जेको आहे पीपल्स पार्टी सिंध जो प्रेसिडेंट आहे निसार खोड़ो, ही उनजो तक़्वो आहे। MP हितां ई असांजे पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हितां इलेक्शन लड़ियो हो ऐं पोइ हीअ उहा सीट ख़ाली करे ख़ुर्शीद जूणे जो खे जेको आहे हीअ सीट ॾिनी वई। ऐं हीअ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जेको आहे हीअ तक आहे बुनियादी सॼी उमिरि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिन तक तां इलेक्शन खटंदी आई ऐं हिन तक तां खटी वज़ीर आज़म थी। ऐं अॼु उहो ॾिसो था त उन्हनि जो इहो हाल आहे त असांजे जेको आहे एरीगेशन जो अमलो उहो किथे बि नज़र नथो अचे। ऐं खंडु जेको आहे अञा ताईं हीअ पाईंदो थो वञे, अञा ताईं वॾो थींदो थो वञे, पर का बि जेको आहे एरीगेशन जी जेको आहे इंतिज़ामिया उहा जेको आहे हिते कमु करण जे लाइ तयारु न आहे। जेके हिकु अधु ऑफिसर आया आहिनि उहे उते बीठा आहिनि मौजूदु, पर उहे हिन खे ॿधण जी का बि कोशिशि नथा कनि। ऐं असां हीअ जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़ासि करे असां मुखातिबु थियूं था, उनखे चऊं था त हीअ हिननि जा हाल ॾिसो, हीअ असां सां छा थी रहियो आहे ऐं हिन जो केरु अज़ालो कंदो। हीअ जेके माण्हू आबादगार जंहिंजी साल जी ज़िंदगी आहे उहे सॼे साल जो जेको पोरियो करे पंहिंजा भाण विझी तयारु करे फसल तयारु करे बीठा आहिनि ऐं उहे फसल हीअं अखियुनि सां जेको ॿुॾंदे ॾिसूं था त असां कंहिंखे चवंदासीं या इंतिज़ामिया कहिड़ो तर्क वठंदी। हिते कचा बेलदार रखंदा हुआ सीज़नल ऐं उहे सॼी हिन कड़ खे संभालींदा। हिते कैंपूं लॻंदियूं, हिते पतरूं ईंदियूं, हिते लकड़ा ईंदा ऐं हीअ जेके कपर आहिनि उन्हनि जी मरमत थींदी हुई। पर उहे सभु जो सभु पैसा एरीगेशन अमले वारा खाई था वञनि। का कैंप न आहे, तव्हां सॼी वारे खे विज़िट कयो, का बि कैंप न आहे, को बेलदार नज़र नथो अचे, को माण्हू हुनजी सार संभाल लहण वारो कोन्हे। भले ही सिधी सही न हली न आहे त राति खां वठी जेको आहे खंडु लॻो आहे, हिन वक़्त ताईं को मशीनरी को ट्रैक्टर तव्हां ॾिसो था जेको हिन खंड ते अचे ऐं खंड खे बंदि करे। माना हितां इहो ज़ाहिर आहे त हिननि खे सिर्फ़ु पंहिंजी पघार खणणी आहे ऐं कमीशनूं खाइणियूं आहिनि ऐं जेके बि एरीगेशन जे सुधारे जे लाइ जेके पैसा अचनि था उहे हिननि जे पेट में घुमनि।